हटायो हटायो एसएसपी खे हटायो। ये दादागिरी बंद कयो। ये भत्ताखोरी बंद कयो। ये दादागिरी बंद कयो। ये भत्ताखोरी बंद कयो। सिंध जे ॿियनि शहरनि जी आन कंबर शदत कोट ज़िले में बि पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौरु नाकाम बणिजी वई आहे। मोटरसाइकिल तोड़े मोबाइल फ़ोन फुर वाक़िअनि में वाध अचण सबबि शहरी सख़्तु परेशान बणियल आहिनि। ॾोहारी सोलाईअ सां फुर वारदातूं करे फ़रार थी वञनि था, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। गुज़िरियल महीननि दौरान रिकॉर्ड ॾोह वाक़िआ थिया, कुझु क़त्ल बि थी चुका आहिनि। 18 जून ते मस्तोई महला में साजिद अली सीलरे ऐं 23 जुलाई ते सैद अकबर शाह खे गोलियूं हणी क़तलु कयो वियो। ॿिए पासे बी सेक्शन थाणे जी हद मां 2 मोटरसाइकिलूं, रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं पिणु फुर थी वयूं। सासोली पुलिस चौकी लॻ इब्राहिम प्रोई ऐं आदम फाटक तां प्रकाश खां फ़ौरन मोटरसाइकिलूं फुर करे आराम सां फ़रार थी विया। 4 अगस्त ते फुर दौरान हिकु शहरी ज़ख़्मी थियो, जॾहिं त 1 जुलाई ते सिफुल्ला कॉलोनी मां हिकु मोटरसाइकिल पिणु चोरी थी वई। 3 जुलाई ते हिकु मोटरसाइकिल टावरी चौक तां त ॿी मोटरसाइकिल अंधी मोरी वटां फुर थी वई, जॾहिं त केतिरियूं ई मोबाइल फ़ोनूं पिणु फुर थी चुकियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त शदात कोट जे ॻोठ फज़ल मोहम्मद ब्रोई मां पेश इमाम खलील रहमान खां मस्जिद अंदरि फुर थी वई, पर पुलिस बदअमनी रोकण लाइ पंहिंजो किरदारु निभाइण में नाकाम नज़र अची रही आहे। शहरी एक्शन कमेटी जे अॻवाननि ऐं शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त शदात कोट जो बी सेक्शन थाणो फुर थियल शहरनि खे रिलीफ ॾियण बदिरां परेशान करे थो। हुननि चयो त एसएसपी कंबर शदात कोट इमरान कुरैशी जी ग़लति पॉलिसियुनि ऐं ग़लति पुलिस ऑफिसरनि जी मुक़ररी सबबि शहर में केतिरा ई ॾोह थी रहिया आहिनि। शदात कोट में जो बदअमनी वारो सवाल है तो असांजी एडमिनिस्ट्रेशन तमाम फैल थी चुकी है। ॾींहं ॾिठे पंहिंजा ई पुलिस जा माण्हू उन्हनि जा मारिया वञनि था, पंहिंजे ई पुलिस वारा जेके आहिनि उहे ॾोह करनि था। असांजो जेको एसएसपी आहे उहो पाण जेको डीलिंग करण में मसरूफ़ आहे त कंहिंजी किथे पोस्टिंग करायूं त माण्हू अॻुवाइनि त उन्हनि जा पैसा कीअं मतिलबु माना वठिजनि। खे ख़बर हूंदी त रिसेंटली हिकिड़ो वीडियो वायरल थियो आहे त उहो बि एसएसपी ते हिकिड़ो सवाल मंज़र आहे। त चवण जो मक़सदु आहे अहिड़ी सूरत हाल में हितां जो शहरी ॿाहिरि निकिरण ते मजबूर आहे त असां ॿाहिरि वञी करे पंहिंजे बचनि खे कहिड़े तरीक़े सां कढूं। असां हायर अथॉरिटीज़ खे अपील था कयूं त ख़ुदारा अहिड़े एसएसपी खां अहिड़े जेके नाअहल ऑफिसर्स आहिनि, एसएचओज़ आहिनि, जेके पैसनि ते भर्ती थियल आहिनि, उन्हनि खे जल्द मां जल्द हटायो वञे त जीअं हितां जा शहरी पुरसुकून माहौल ज़िंदगी गुज़ारे सघनि। ऐं असां इहो बि बिलावल साहब खे चवंदासीं त जेके असां अव्हांखे सिर्फ़ु वोट ॾिनासीं त अहिड़नि एसएसपी, अहिड़नि एसएचओज़, अहिड़नि ऑफिसरनि जे लाइ नन्नासीं त असांखे अहिड़ा ऑफिसर अव्हां खां मिलंदा। ख़ुदारा हिननि जो नोटिस वरितो ऐं असांखे सुठी ज़िंदगी फराहम करे। इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त हितों जी इंतज़ामिया ख़ासि करे एसएसपी ख़ामोश बणियल आहे ऐं मुसलसल जेकी गुज़िरियल हफ़्तनि खां वठी शदात कोट जे अंदरि बदअमनी वधंदी पई वञे, अमुन जो पखी शहर मां उॾामी वियो आहे। ऐं इन में को शक न आहे त ज़िम्मेवार इंतज़ामिया आहे ऐं इंतज़ामिया खे जल्द नोटिस वठणु घुरिजे। अफ़सोस सां एतिरो बि चवणो थो पवे त माण्हू अॼु पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। इबादत गाहनि मां मस्जिद मां ॿुधण में अचे थो त गुज़िरियल राति मस्जिद जे पेश इमाम खां उनखे जेको आहे त पिस्टल ॾेखारे करे, बुलेट ॾेखारे करे उन खां फुर कई वई आहे 25,000 रुपया। त इन जे लाइ डेफिनेटली शदात कोट जी कंबर जी जेकी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे उनखे हरकत में अचणु घुरिजे। ख़ासि करे एसएसपी साहब खां सवाल था पुछूं ऐं असां सीएम सिंध खे बि गुज़ारिश कंदासीं त एसएसपी साहब ख़ामोश छो आहे, इन ते नोटिस छो नथो वरितो वञे। अमुन जो पखी उॾामी वियो आहे ऐं शहर जी हालत ॾींहों ॾींहुं माना ख़राब थींदी पई वञे, बदअमनी चोट चढ़ियल आहे। इन जे लाइ एडमिनिस्ट्रेशन खे ज़रूरु नोटिस वठणु घुरिजे। एसपी साहब जेको हिते इमरान कुरैशी साहब जेको रखियो वियो आहे, उहो हर पुलिस वारे खां कमीशन वठे थो, पैसा वठे थो। पैसनि ते पोइ पुलिस छा कंदी? धाड़ा हणाईंदी, फुरूं कराईंदी, ॿिया इहे जेके कम हलनि था पिया ॾिसूं था। अॻुवा गॾह गाॾे वारे खे बि न छॾियो अथनि, जेको गॾह गाॾे वारो बि खणी विया आहिनि। जॾहिं पुलिस इहा कमु कंदी, असां सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त अहिड़ा ऑफिसर रखंदव त असां आवाम खे छा तहफ़ुज़ मिलंदो। जुआ जूं टिकलियूं हलनि थियूं, मंशियात हले थी, पुलिस वेठी पंहिंजो जेको कमु करे थी, असां सिविल सोसाइटी वारनि खे सभु ख़बर पए थी। ॿुधायूं था असां उन ते जेको आहे तवजो ॾिनो वञे। रोज़मर्रा जा रोज़ जेको आहे असांजा मोटर साइकिल फुरजनि। हेठि हेठि ते महिरबानी करे ते गौर कयो। एसपी साहब खे महिरबानी करे हितां हटायो वञे त हितां जो जेको आहे बदअमनी जेको आहे रुके। शदात कोट शहर में बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। ख़ासि करे बी सेक्शन जे हद मां जेको 140 नंबर जेको ब्रोई साहब आहे
उन हद में तमामु घणी जेको आहे त बदमनी वधी वई आहे। सॼे शहर में जेको क्राइम वधी वियो आहे, फाश या मुकमल तौर ते कंबर शहर ज़िलो सॼो बदमनी वरी चढ़ी वियो आहे। असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जेको आहे 20 सेकंड 150 चली वेंदो। बुरोई साहिबु जेको आहे मोटरसाइकिलूं ते फुर थियूं आहिनि, खून इलाही वारदातूं थियूं आहिनि, ॿियूं वारदातूं थियूं आहिनि, पर जेको हिनमहिल ताईं जेको एसपी हिनखे हटाए कोन थो। लॻे थो एसपी खे मथां जो आहे वॾो सरपर वॾो हथु आहे। असां जेको आहे आला अफ़सरनि खां इहो मुतालबो थो कयूं आई जी सिंध खां त जेको आहे एसपी खे हटाए वञे। एसपी नाअहल आहे ऐं हिकिड़ो करप्ट रिश्वतखोर आहे। असांखे लॻे इहो थो शहर अमुन शहदादकोट मुकमल तबाह थी वियो आहे। शहदादकोट माण्हू पाण खे जेको आहे त महफ़ूज़ नथा सम्झनि। असां आला अफ़सरनि खां मुतालबो था कयूं जेको आहे त एसपी खे हटायो वञे ऐं इंक्वायरी कई वञे। चोरियूं हुन फुर हिन धड़ा हिन शहर में पिया हलनि था ऐं हुनते कंट्रोल करे वञे। इहो एसपी साहिब जो कमु आहे त जेको बि एसएचओ लॻायो अथई त हुनखां पुछा करे जांच करे छो थियो आहे, इहे छाजे लाइ थियो आहे। ये शहर जी वॾी तकलीफ़ आहे, इहे न थियणु घुरिजे। शहदादकोट में गुज़िरियल 2 महीननि खां जेका बदमनी जी बाहि शुरू थी वई आहे, शहर जे चइनी तरफ़नि खां जेका आहे त रोज़ फुरूं धाड़ा चोरियूं जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। माण्हू शहरी पाण खे गैर महफ़ूज़ करे रहिया आहिनि, जंहिंजो मिसाल इहो आहे त वापारीअ खां जेको आहे त ॾींहं ॾींठे जो 15 लख रुपया फुर करे उनखे ज़ख़्मी करणु, या जेको असांजे जज साहिब जे भाउ जो मर्जर थियो, या बी सेक्शन थाणे जे वॾे मुंशी जे वाल साहिब जो मर्जर थियो, अहिड़े क़िस्म जूं रोज़ हिते वारदातूं थियनि थियूं। शहदादकोट जी ए सेक्शन थाणे जी पुलिस हुजे या बी सेक्शन थाणे जी पुलिस हुजे, उहा सिर्फ़ु जुआ मंशात जेका स्मगलिंग थींदी आहे कोटिया मां उन ते नज़र आहे। का बि क्राइम ते उनजी नज़र न आहे त शहर में छा थो थिए, जेको आहे त कहिड़े क़िस्म जा माण्हू शहर में अचनि था। सिर्फ़ु शहदादकोट पुलिस जेका आहे त जुआ मंशात ऐं जेके ॿिए कम आहिनि उन्हनि ते नज़र आहे। बहरहाल शहर जे अमन अमान जे हवाले सां कुझु बि न आहे। त हीअ जेको एसएसपी लॻल आहे इमरान साहिब कुरैशी, इन जे अचण खां पोइ जेको आहे हिते दूहनि में इज़ाफ़ो थियो आहे। आईजी सिंध मुश्ताक महर खे गुज़ारिश कयूं था त नोटिस वठी करे हिन एसपीअ खे हटाए कोई ईमानदार एसपी ॾिनो वञे जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। तव्हां किथां मोटरसाइकिल फुरी अथव? असांखा मिठास ॻोठ जे भरिसां। अच्छा, जी हा। घणा हथियार बंद हुया? इहे 2 लठनि सां हुया, हिकिड़े वॾे पिस्टल हुयो। केॾी महिल फुरी अथव? ये तकरीबन 12:30 बजे रात जो। अच्छा जी हाँ। इनका अॻ में भी 2-3 वाक़िया थिया मस्जिद में, जीअं मतलब पेशमाम का पैसा कढी आहे ऐं फज़ल ॻोठ खां मतलब जेका मोटरसाइकिल घरों कढी आहे ऐं उनखां बाद जेको असांजो हींअर माना रिसेंटली वाक़ियो थियो, सम्झी न, पुलिस आयो इन मौक़े ते, लेकिन हाणे डीएसपी सां मिलियासीं, उन मतलब का ख़ासि रेस्पॉन्स त ईअं सम्झ न मिलियो असांखे। पोइ बि असां उमेदु रखूं त सुठो थींदो। बदमनी एॾी त वधी वई आहे, मां सम्झां थो असांखे फुर धाड़ा एॾी त वधाए छॾी आहे हिन एसपी साहिब जे अचण खां बाद। असांखे इंगेज करण जी कोशिशि कई पई वञे ताकी इहे हिते ईअं हुजनि। मां तव्हांखे अगरि वाक़िया ॿुधाइणु चाहियां त ताज़ो असांजो राति जेको आहे सो भाई इब्राहिम को मोटरसाइकिल फुर थी आहे ऐं इन खां बाद इन खां 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं अॻ में मंज़ूर बिरोई जो जेको आहे सो असां ताज़ो असां सेठ फज़ुल मौत जो ॻोठ में जेको नसरुल्ला शहीद थी वियो, उन खां बाद में ख़ादिम हुसैन शहीद थियो। हेॾो वॾो इशू आहे, असां मजबूर थिया आहियूं असां जेको आहे सो कंहिं वॾे तहरीक जे तरफ़ वञूं, असां पंहिंजी तहफ़ुज़ पाण कयूं। सिजावल झूने जे जेको आहे सो लहड़ी बिरादरी असां या बिरोई बिरादरी जो हिकिड़ो शाख आहे, उन्हनि वीचारनि पंहिंजे चौतरफ़ ॻोठ ते कड़ो चाढ़े छॾियो आहे। कॾहिं बि का हिते वारदात थिए पाण उथी था पवनि। कुझु ॾींहं अॻ में उन्हनि चोर पकड़िया, उन्हनि जा मोटरसाइकिलूं फुरे करे इन डीएसपी जे हवाले कई आहे। असां उहो हिनमहिल तक उन ते एफआईआर त थी आहे। बदनसीबी सां मां इहा चवां त डीएसपी साहिबु ऐं उन जा जेके एसएचओ साहिबु चवनि था त साईं असां हेॾे रेट नथा करे सघूं, छो जो खोसो साहिबु आहे असांजो एसएचओ संजर भट्टी, साईं एॾे जेको आहे सो नोगो एरिया आहे। यार नोगो एरिया आहे त पोइ हुननि जे मथां कार्रवाई थियणु खपे, फ़ौज जे हवाले कयो। मां त रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे जेको आहे सो आईजी साहिब खे कि असांखे जेको आहे सो घटि में घटि नोगो एरिया त ख़तमु करे ॾिनो वञे न। बाक़ी कंबर ज़िले में मां वाज़े तव्हांखे अल्फाज़ चवां थो, ऐं जेकोआबाद ज़िले जे जेको आहे सो बॉर्डर ते जेके असां संजर भट्टी थाणे ते उन्हनि जा चोरनि जा धाड़ेलनि जा नाला ॾिना आहिनि, उन्हनि जा वालदेन जा नाला ॾिना आहिनि, अॼु तक उन्हनि जे दर ते पुलिस बि कान वई आहे। एसपी त को राब्तो करण लाइ बि कोन थो तयारु आहे। उन खे त कोई आयो आहे, कोई ग़ालिबन हिते का बिज़नेस करणु, कोई अहमद ख़ान जो अञा भउ आहे साईं सभिनि खे। कंहिं बि असां पुलिस वारे खे चऊं था
त हिन महिल ताईं को DSP हुजे रैंक जा ऑफिसर जेके सीनियर हुया उहे अहमद ख़ान चांडे खां हिन महिल ताईं ॾिनल आहिनि, त माता वरी मोटी अचे वरी असांखे ऑर्डर कंदो। अहमद ख़ान जे वञण खां बाद में 10 खां 12 ॾींहं ठापुर थी ॾोहनि में कल टोंडी इलाइक़ो जेको आहे सो वरी जेको बाहि ॿरियो आहे, कल दीवान खां बि फुर थी आहे, बिरोई खां असांजे मेजर साहिबु अब्दुल्ला साहिब जो भाउ आहे। यार अहिड़ा तबिके जा माण्हू बि बचियल आहिनि, त बाक़ी जेके बेपहुच जंहिंजो जेको आहे सो फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहिनि, त उहे केतिरा हूंदा तव्हां पाण सम्झी सघो था। वज़ीर आला असांजो बिलावल भुट्टे साहिब खां हीअ हुनजो जेको आहे मदर जो जेको आहे सो तक आहे, असां उन खां इहा पुरज़ोर अपील कयूं था, उन खां घुर कयूं था त शहदाद कोट जो सफ़ाई कान थी, असांजो रोड कान ठहिया, हाणे असांजो बचो अमन बि ख़राबु थियो, त असां जेको हिन सां कराची में जेके हिननि जा सीटूं हिन खां विया यकीन कयो त इहा सीटूं बि पंहिंजो विञाईंदो। शहदादकोट शहर में बदमनी शहरीन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त SSP कंवर शहदाद कोट खे हटाए शहर खे बदअमनी जे गढ़ बणजण खां बचायो वञे, त जीअं शहर में अमन अमान जी सूरत हाल क़ाइमु थी सघे ऐं शहरी सुख जो साह खणी सघे।